नौशरो फिरोज़ मामा के ख़बर ॾींदा हलूं। डिस्ट्रिक्ट रिपोर्टर मोहम्मद हसन सूमरो जी रिपोर्ट मुताबिक़ शहर में अमुन अमान क़ाइम रखण लाइ SSP नौशरो फिरोज़ आबिद बलोच जी हिदायतुनि ते शहर जे मुख़्तलिफ़ चौराहनि ऐं बैंकुनि अॻियां पुलिस जी चेकिंग। नौशरो फिरोज़ ज़िला हेडक्वार्टर शहर में अमुन अमान की सूरत हाल के कंट्रोल करण लाइ जनाब SSP नौशरो फिरोज़ आबिद बलोच जी हिदायतुनि ते SHO सिटी नौशरो फिरोज़ मोहम्मद जुमन खोसो इंस्पेक्टर शाहिद अली डहरा जी अॻवानीअ में अल्लाह वारे चौक ठारूशा स्टाफ ऐं शहर जे ईंदड़ वेंदड़ रस्तनि ते चेकिंग जो अमल जारी आहे। उन दौरान मुख़्तलिफ़ मोटरसाइकिलनि जा कागज़ ऐं मशकूक माण्हुनि जी चेकिंग कई वई। उन मौके ते SHO सिटी जुमन खोसो इंस्पेक्टर शाहिद अली डहरा जी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असां रोज़ाने जे बुनियाद ते चेकिंग जो अमल जारी रखंदासीं। शहर ऐं आस पास में ॾोहनि ते कंट्रोल करण लाइ चेकिंग जो अमल जारी आहे ऐं शहरनि खे पुलिस सां मुकमल तावन करण जी ज़रूरत आहे। शहर मोटरसाइकिल हलाइण वक़्तु उन जा कागज़ ऐं पंहिंजो सुञाणप कार्ड पाण सां गॾु रखनि।